अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 28 मार्च 2026 प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में अॼु इन सवाल बाबति वीचारण जी कोशिशि कंदासीं त जॾहिं ईरान जी क़यादत खे शहीद कयो वियो आहे तॾहिं ट्रंप ॻाल्हियूं कंहिंसां करे रहियो आहे। बलूचिस्तान में इंसानी हक़नि जी थींदड़ लताड़ जा पेरा बि खणंदासीं त आख़िर इंसानी हक़नि जी लताड़ केरु करे पियो। अमरीकी फ़ौजी हाणे होटलनि में पनाह छो वठी रहिया आहिनि। इन बाबति इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद जी तर्जुमो कयल ऐं तरतीब ॾिनल रिपोर्ट पेश कंदासीं। चीन बाबति अमेरिका जी हिकमत अमली जो छा थियो, उहा कीअं नाकाम थी, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट प्रोग्राम जो हिसो हूंदी त कामरेड जोशीले सिंधीअ जे विछोड़े ते खेस भेटाउनि जा गुलाब बि अचबा। गुल मस्तोई अॼु सालगिरह तक़रीब ठुल में किताब जी महूरती तक़रीब बाबति अदबी दुनिया जो अहवाल बि उरबो त मुख़्तलिफ़ लिखणियूं, मुख़्तलिफ़ तजिया ऐं तबसरा प्रोग्राम में शामिल हूंदा। सभ खां पहिरियां ट्रंप ॻाल्हियूं कंहिंसां करे रहियो आहे, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट अवां जी ख़िदमत में पेश करियूं था। इसराइल जे बचाव वारे वज़ीर पंहिंजे बयान में चयो आहे त इसराइली फ़ौज खे इख़्तियार ॾिनो वियो आहे त हू कंहिं बि सीनियर ईरानी उहिदेदार खे निशानो बणाए ऐं उन लाइ कंहिं बि वधीक मंज़ूरी जी ज़रूरत न हूंदी। इहो बयानु अहिड़े वक़्त में आयो आहे जॾहिं कुझु ॾींहं अॻु ईरान जे आला सिक्योरिटी अहलकार अली लारिजानी ऐं इंटेलिजेंस वज़ीर इस्माइल ख़तीब उन्हनि ईरानी शख़्सियतनि जी फ़हिरिस्त में शामिल थिया आहिनि जिन खे इसराइल जी फ़ौज कुझु अरसे दौरान शहीद करे छॾियो आहे। ईरानी क़यादत मां रहबर आला आयतुल्लाह ख़ामनई, सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो सेक्रेटरी अली लारिजानी, इंटेलिजेंस जो वज़ीर इस्माइल ख़तीब, वज़ीर दिफ़ा अज़ीज़ नसीर ज़ादा, दिफ़ाई काउंसिल जो सेक्रेटरी अली शमख़ानी, पासदारान इनकलाब जो कमांडर इन चीफ मोहम्मद पाकपुर, मुसलह फ़ौज जो चीफ ऑफ स्टाफ अब्दुर्रहीम मूसवी ऐं बसेज फोर्स जो कमांडर ग़ुलाम रज़ा सलेमानी शहीद थी चुका आहिनि। जॾहिं अमेरिका अहम शख़्सियतनि खे शहीद करे चुको आहे त पोइ हूअ हाणे ईरान जी कहिड़ी क़यादत सां ॻाल्हियूं करे रहियो आहे, इहो अहम सुवालु आहे। अमेरिका जीअं चीन जो घेरो करण वारी हिकमत अमली जो छा थियो, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। ईरान ते कंट्रोल हासिल करणु अमेरिका जो सभ खां वॾो मक़सदु बणिजी वियो आहे। 9/11 खां पोइ अमेरिका 7 मुस्लमान मुल्कनि खे टारगेट करे तबाह करण जो मनसूबो ठाहियो हो। ईरान उन मनसूबे जो आख़िरी हदफ़ आहे जंहिंमें अमेरिका खे हाणे ताईं शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। पहिरियां अमेरिका वेनेज़ुएला जे तेल बरामद खे निशानो बणाए थो जेके चीन ॾांहुं वेंदियूं आहिनि। उहो पहिरियों वार हो, पोइ ईरान खे निशानो बणायो वियो जेको ॿियो वार आहे ऐं उनखां पोइ चीन जी मईशत किरी पवे थी ऐं अमेरिका खटी वेंदो। ईरान खे जंग जो मैदान बणाए अमेरिका चीन खे शिकस्त ॾियण में आख़िर छो लगातार नाकाम थी रहियो आहे। जदीद दुनिया में दुश्मन खे कंहिं मुल्क जे न्यूक्लियर हथियारनि या मिज़ाइलनि खां वधीक ख़तरो उन मुल्क जी सियासी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियार नज़रिए खां आहे। ईरान जी जंग खे सम्झण लाइ असांखे ईरान जी स्ट्रेटेजिक हैसियत सां मग़रबी साम्राज्य सां ॻंढे सम्झणो पवंदो। अमेरिका ईरान खे पंहिंजे केतिरनि ॾहाकनि वारे इलाइक़ाई ग़लबे वारे मनसूबे जो आख़िरी हदफ़ सम्झे थो। उहो बयानिया उन तस्वर ते मबनी आहे त अमेरिकी स्ट्रेटजीअ में विच ओभर ख़ासि करे ईरान मरकज़ी हैसियत रखे थो। अमेरिका जे अॻूणे जनरल वेस्ली क्लार्क
9/11 खां पोइ अमरीकी मनसूबाबंदी जो नक्शो ठाहियो, जंहिंमां साम्राज्यत वाज़े थिए थी। अमरीका 7 मुस्लमान मुल्कनि खे पंहिंजो हदफ़ बणाइण जो फ़ैसिलो कयो ऐं उन जी शुरूआति इराक़ में सद्दाम हुसैन ख़िलाफ़ु जंग सां थी। अमरीकी मनसूबे मूजिबि लीबिया, शाम, लिबनान, सोमालिया ऐं सूडान उहे मुस्लमान मुल्क आहिनि जिते अमरीकी हिक हटी खे यकीनी बणाइण सभ खां अहम आहे। उन्हनि 7 मुल्कनि में आख़िरी हदफ़ ईरान आहे ऐं हाणे ईरान ते जंग लागू कई वई आहे। जॾहिं इराक़ में सद्दाम हुसैन जी हुकूमत खे ख़तमु कयो वियो त उनजो सबबु इहो त सद्दाम हुसैन मक़ामी करंसी में तेल जो वापारु शुरू करे रहियो हो। लीबिया में कज़ाफ़ी खे निशानो बणायो वियो छो त हू बि डॉलर यानी पेट्रोल डॉलर जे ख़िलाफ़ ऐलान बग़ावत करे रहियो हो। निकोलस मादुरो खे बि निशानो बणायो वियो छो त हूअ चीन खे तेल मक़ामी करंसी में विकिरो करे रहियो हो। ऐं हाणे ईरान ते हमिलो छो थी रहियो आहे, छो त ईरान बि पेट्रोल डॉलर जी हिक हटी खे चैलेंज करे रहियो आहे ऐं हुन इलाइक़े में अमरीकी मुफ़ादनि ऐं ग्रेटर इसराइल प्रोजेक्ट में सभ खां वॾी रुकावट विधी आहे। दुनिया जी ताक़तवर कंपनी ब्लैक रॉक जे मालिक लैरी फिंक ताज़ो बयानु ॾिनो आहे त ईरान जंग जो ख़ात्मो ॿिनि इंतिहाई संगीन नुक़्तनि ते थी सघे थो। या तेल जूं क़ीमतूं $40 फ़ी बैरल ताईं घटिजी वेंदियूं, या ॿी हद इहा आहे त उहे $150 फ़ी बैरल ताईं पहुची वेंदियूं, जंहिंसां आलमी मैशत खे वॾो धचको लॻंदो। ईरान ते 47 सालनि खां आलमी इक़्तिसादी पाबंदियूं लागू करे अमेरिका ज़बरदस्त घेरो कयो हो। उन जे बावजूदि ईरान बची वियो। जदीद जंगी हथियार ठाहे मक़ामी इल्मी ऐं तहज़ीबी ताक़त जे बुनियाद ते क़ौम खे बीहारियो। हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त ईरान सिर्फ़ु 26 ॾींहं में ई दुनिया खे लोॾे छॾियो। उन लाइ ईरान जंगी ताक़त सां गॾु स्ट्रेटजिक पावर इस्तेमालु करे रहियो आहे। यूरोपी कमिशनर बराए डिफेंस एंड स्पेस हिकु इंटरव्यू में ॿुधायो त ईरान ख़िलाफ़ु अमेरिका ऐं इसराइल जी गॾियल जंग जे पहिरियनि 5 ॾींहंनि में नार जे मुल्कनि ऐं अमेरिका गॾिजी तक़रीबन 800 पेट्रियाट मिज़ाइल इस्तेमालु कया, जॾहिं त अमेरिका में उन्हनि मिज़ाइलनि जी सालियानी पैदावार तक़रीबन 750 आहे। उन मां ज़ाहिर थिए थो त अमेरिका खे नओं चैलेंज दरपेश आहे। उन करे सदर ट्रंप बार बार ॻाल्हियुनि ज़रिए जंग में फ़तह जो ऐलान करे रहियो आहे ऐं महफ़ूज़ वापसी वठी रहियो आहे, पर ईरान मुसलसल इनकार करे रहियो आहे। न उहो ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे, न ई जंग बंदी लाइ। ईरान 500 मीटर ज़मीन हेठि यज़द जे ॾखण में हिकु ग्रेनाइट जबल अंदरि ज़ेर ज़मीन सबवे सिस्टम ठाहियो आहे, जिते ख़ुदकार रेल सिस्टम, वारहेड्स ऐं लॉन्चर्स मुख़्तलिफ़ स्टोरेज ऐं लॉन्चिंग मक़ामनि ते मुंतक़िल कया वञनि था। लॉन्चर ॿाहिरि अची मिज़ाइल फायर करे थो ऐं फौरी तौरु ॿीहर ज़मीन हेठि हली वञे थो। अॻे ई त कंहिं फ़िज़ाई हमले जो जवाबु ॾियण खां अॻु अमेरिका जा जदीद बंकर बम सिर्फ़ु 60 खां 100 मीटर ताईं वञनि था, जॾहिं त ईरान जो हीउ निज़ाम 500 मीटर हेठि आहे। ईरान गुज़िरियल 20 सालनि में पंहिंजो मिज़ाइल नेटवर्क तयारु कयो आहे। अमेरिका गुज़िरियल साल जून में ऐलान कयो हो त ईरान जो सभु न्यूक्लियर साइटूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं हाणे ईरान खां को ख़तरो न आहे, पर तक़रीबन 8 महीननि खां पोइ ईरान ते ॿीहर हमिलो कयो वियो। ट्रंप चीन खे इक़्तिसादी तौरु घटाइण लाइ मुसलसल कोशिशि करे रहियो आहे, पर चीन उतरनि रस्तनि ज़रिए रूसी तेल जी ख़रीदारी जारी रखे पियो अचे। अमेरिका, ईरान ऐं रूस ते पाबंदियूं हटाए तेल जी तरसील जारी रखी वई आहे, क़ीमतूं जीअं कंट्रोल में रहनि। चीन जी तवानाई में ईरान जो हिसो सिर्फ़ु 1.5% आहे। चीन पंहिंजो खुफ़िया टैंकर ॿेड़ो पिणु तयारु करे छॾियो, जेको आलमी टैंकर जी गुंजाइश जो 18% आहे। असली नुक़सानु जापान ऐं ॾखण कोरिया खे थींदो, छो त उहे नार जे तेल ते चीन खां वधीक इन्हिसार कंदा आहिनि। यूरोप अॻी मुश्किलात में आहे, उन करे अमेरिका जो आबनाए हुर्मुज़ मनसूबो चीन ख़िलाफ़ु पंहिंजे इतिहादियुनि लाइ मसइलो बणिजी वियो। अमेरिका, नेटो, जापान ऐं ॿिनि मुल्कनि ॾांहुं ॾिसे थो त पंहिंजा जहाज़ मोकिलिनि त रस्तो खोलियो वञे, पर कामयाबी न मिली। इन मां इहो साबित थिए थो त अमेरिका जेका चीन ख़िलाफ़ु हिकमत अमली ठाही हुई, उहा नाकाम थींदे नज़र अची रही आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो।
मंज़रनामे साण आऊं अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, सिंध जो क़ौमी आवाज़। वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ु उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन नंबर या ईमेल वसीले राब्तो करे सघो था। अमेरिका जा फ़ौजी पंहिंजा अॾा छॾे होटलनि में पनाह वठण ते मजबूर आहिनि। इन्ही हवाले सां पेश करियूं था ख़ूबसूरत रिपोर्ट, जंहिंजो तर्जुमो ऐं तलख़ीस आहे इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ नामियारे अॻवान बसीर नवीद जी। अरब मुल्कनि में मौजूदु अमरीकी फ़ौजी हाणे पंहिंजे फ़ौजी अॾनि तां ईरानी हमलनि जो मुक़ाबिलो करण बदिरां होटलनि ऐं तिजारती इमारतनि जे छतियुनि तां वेहण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। उहे अरब मुल्क जिन पंहिंजी सलामती जे दिफ़ा लाइ अमेरिका सां वफ़ादारी निभाइण ख़ातिर पंहिंजी सरज़मीन ते फ़ौजी अॾा क़ाइमु करण जी इजाज़त ॾिनी हुई, हाणे सख़्तु परेशानी में आहिनि त पाण खे बचाइनि या उन जी हिफ़ाज़त कनि जिन खे पंहिंजे बचाव लाइ रखियो वियो हो। हीअ दिलचस्प स्टोरी न्यूयॉर्क टाइम्स में शाया थी आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त अमरीकी फ़ौजी ऑफिसरनि मूजिबि विच ओभर में क़ाइमु अमरीकी अॾनि ते मुक़ररु फ़ौजी ईरान जे लगातार हमलनि खां पोइ अॾा छॾे होटलनि ऐं ॿियनि इमारतनि में पनाह वठण लॻा आहिनि। ॿुधायो वियो आहे त जंगी जहाज़नि जा पायलट ऐं जहाज़नि जी सार संभाल कंदड़ अमले खां सवाइ बाक़ी ज़मीनी फ़ौज सां तालुक़ु रखंदड़ सिपाही अॾा छॾे परे परे इलाइक़नि मां पंहिंजा फ़र्ज़ सरंजाम ॾेई रहिया आहिनि। अख़बार जे ॿिनि सहाफ़ियुनि हेलन कोपर ऐं एरिक जी टीम हिकु रिपोर्ट शाया कई, जंहिंमें चयो वियो आहे त ईरान जे पासदारनि इनक़लाब माण्हुनि खे अपील कई त उहे उन्हनि नवनि हंधनि जी निशानदेही कनि जिते अमरीकी फ़ौजी पंहिंजा अॾा छॾे लिकी रहिया आहिनि। ॿिए तरफ़ अमेरिका जे दिफ़ा वारे सेक्रेटरी चयो आहे त ईरानी धमकियुनि बावजूदि पेंटागन पारां ईरान ते हमलनि में का रुकावट न आहे। हुन चयो त असां हींअर ताईं ईरान अंदरि 7000 हदफ़नि ऐं तनसीबात खे निशानो बणाए चुका आहियूं। फ़ौजनि जी अॾा छॾण बाबति हिकु अमरीकी ऑफिसर चयो त असां अॾा ख़ाली न कया आहिनि पर उन्हनि खे मुतबादिल हंधनि ते मुंतक़िल कयो आहे। ॿुधायो वञे थो त जंग शुरू थियण खां वठी सॼे इलाइक़े में अमरीका जा लॻभॻि 40,000 फ़ौजी मुक़ररु आहिनि। अमरीकी सेंट्रल कमान उन्हनि मां केतिरनि हज़ारनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुंतक़िल कयो ऐं कुझु खे त यूरोप जहिड़नि परे वारनि इलाइक़नि ॾांहुं बि मोकिलियो वियो। फ़ौजी अमलदारनि जो चवणु आहे त अक्सरियत अञा विच ओभर में मौजूदु आहे, पर उहे पंहिंजे असुलु हंधनि ते न आहिनि जिते अॻु मुक़ररु हुआ। रिपोर्टरनि मूजिबि अमरीका जी मौजूदा ऐं रिटायर्ड फ़ौजनि जो चवणु आहे त हीअ जंग तमामु सख़्तु आहे ऐं उन जो मुक़ाबिलो आसान न आहे। अमरीका जे रिटायर्ड ऑफिसर मास्टर सार्जेंट वेस जी ब्रांट, जेको अमरीकी फ़िज़ाया में माहिर निशानेबाज़ तौरु सुञातो वञे थो, चयो त तव्हां समूरो फ़ौजी सामान का होटल जी छत ते मुक़ररु नथा करे सघो। हिकु अमरीकी ऑफिसर चयो त असांजा फ़ौजी शहरी होटलनि जे छितियुनि तां फ़र्ज़ सरंजाम नथा ॾेई सघनि ऐं न वरी ॾेई रहिया आहिनि। विच ओभर में अमरीका जा 13 फ़ौजी अॾा आहिनि जेके फ़ौज जे इस्तेमालु हेठि आहिनि, पर उन्हनि मां घणा रिहाइश लाइक़ु न रहिया आहिनि, सवाइ हिक जे जेको कुवैत में ईरानी सरहद भरिसां आहे, जेको ईरानी हमलनि सबबि सख़्तु मुतासिर थियो आहे ऐं उन में अमरीका जा 6 फ़ौजी मारिजी विया आहिनि। ईरान जे ड्रोन ऐं मिज़ाइल हमलनि में कुवैत जे अॾे ते अमरीका जो हिकु जहाज़ तबाह थियो ऐं हिकु फ़ौजी ज़ख़्मी थियो, जॾहिं त जहाज़नि खे ॿारण फ़राहम कंदड़ स्टेशन पिणु तबाह थी वई। क़तर में ईरान अल अदीद फ़ौजी अॾे ते हमिलो कयो, जेको अमरीकी सेंट्रल कमांड जो फ़िज़ाई हेड क्वार्टर आहे, जिते अॻुवाट ख़बरदारी ॾियण वारो रेडार सिस्टम ईरानी ड्रोन मिज़ाइलनि सां तबाह कयो वियो। बहरेन में पिणु ड्रोन हमलनि दौरान अमरीका जी 5 फ्लीट जे हेड क्वार्टर खे बि नुक़सानु पहुतो।
सऊदी अरब जे प्रिंस सुल्तान फ़िज़ाई अॾे ते ड्रोन ऐं मिज़ाइल हमलनि सां मवासिलाती निज़ाम ऐं केतिरनि ई रिफ्यूलिंग टैंकरनि खे नुक़सानु थियो। हिन वक़्तु ईरान सां जारी जंग दौरान उहे सभई अमरीकी अॾा शदीद ख़तरे में आहिनि जेके अमरीका इराक़ जंग दौरान कुवैत बहरेन सऊदी अरब ऐं कतर में क़ाइमु कया हुआ। हीअ असीं जी ख़िदमत में ख़ुसूसी रिपोर्ट पेश करे रहिया हुआसीं जेका तर्जुमो कई हुई इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ नामियारे अॻवान बसीर नवीद। हाणे प्रोग्राम में जाइज़ो वठूं था बलूचिस्तान में इंसानी हक़नि जी थींदड़ लताड़ जो त आख़िर इंसानी हक़नि जी लताड़ केरु करे रहियो आहे। बलूचिस्तान में केतिरनि ॾहाकनि खां सियासी बेचैनी रही आहे। सिक्योरिटी ऑपरेशन ऐं इंसानी हक़नि बाबति संगीन ख़दशनि जो मर्कज़ बलूचिस्तान बणियलु आहे। हितां जे आवाम जो सभ खां वॾो मसइलो जबरी गुमशुदगियूं रहियो आहे जंहिं करे ख़ानदान जूं ज़िंदगियूं बेयकीनी ऐं ख़ौफ़ में गुज़री रहियूं आहिनि। केतिरनि केसनि में माण्हुनि खे बिना वारंट गिरफ़्तार करणु, महीननि या सालनि ताईं गुम रखणु ऐं पोइ संदनि लाश मिलण जा वाक़िया रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल न सिर्फ़ु क़ानून जी हुक्मरानी ते सवाल उथारे थी पर रियासती इदारनि ऐं अवाम विच में एतमाद जी खोट पिणु वधाए थी। इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं सदाईं चवंदियूं रहियूं आहिनि त जबरी गुमशुदगियूं बैनुल अक़वामी क़ानून जी भंजकड़ी आहिनि छाकाणि त कंहिं बि शहरी खे अदालत में पेश करण खां सवाइ हिरासत में रखणु बुनियादी हक़नि जी भंजकड़ी आहे। बलूचिस्तान में शागिर्द, सियासी कारकुन, सहाफ़ी ऐं आम शहरी बि उन अमल खां मुतासिर थियण जूं शिकायतूं करे रहिया आहिनि। जॾहिं त कंहिं ख़ानदान जो फ़र्द ओचितो गुम थी वञे त संदन मुआशी ऐं समाजी ज़िंदगी बि तबाह थी वञे थी। माहिरूं एहतजाजी कैंपनि में वेठल नज़र अचनि थियूं। ॿार पंहिंजे पीउ जी वापसी जे इंतज़ार में वॾा थियनि था। सॼो सारो समाज ख़ौफ़ खे मुंहुं ॾींदो रहे थो। बलूचिस्तान मसइले जो हल सियासी ॻाल्हियूं आहिनि। शफ़ाफ़ जांच ऐं क़ानून जी बालादस्ती आहे पर छा कजे जबरी गुमशुदगियुनि बाबति आज़ादु कमीशन बि क़ाइमु नथी थिए। गिरफ़्तार माण्हुनि खे अदालतनि में पेश करण ऐं मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ रियासत के बि क़दम इन्ही करे नथी खणे जो रियासत पाण ई इन्हनि वाक़िअनि में मुलविस रही आहे। जेकॾहिं रियासत पाण ई जेका माउ वांगुरु हूंदी आहे उहा ई पंहिंजे पुटनि खे खंभे खणी गुम करे छॾींदी त पोइ माण्हू मयार कंहिं ते ॾींदो ऐं इंसाफ़ जी घुर कंदो बि त कंहिं खां कंदो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फ़ौरी तौरु इंसाफ़ फ़राहम करण लाइ क़दम खयां वञनि। जिते बलूचिस्तान में नाइंसाफ़ियुनि जा नांग वधी रहिया आहिनि उते सिंध में पिणु इंसाफ़ नथो थिए। जरगन जो हिकु अहिड़ो जहान आबाद आहे जेको मुतासिरनि खे कंहिं बि सूरत में इंसाफ़ नथो ॾियारे। जरगन ते पाबंदी वारे फ़ैसिले बावजूदि अदालती फ़ैसिले जी तौहीन कई पई वञे पर केर बि क़दम खणण लाइ तयारु नाहे। मदेजीअ जे कचे वारे इलाइक़े में जुणेजा कल्होड़ा खूनी तकरार जो जरगो थियो। जरगे जे फ़ैसिले मूजिबि कल्होड़ा धुर मथां जुणेजनि जा औरतुनि समेत 27 खून साबित थियण ते मथनि 8 करोड़ 37 लख रुपया ॾंड विधो वियो जॾहिं त जुणेजा धुर मथां कल्होड़नि जा 19 खून साबित थियण ते 6 करोड़ 54 लख 50 हज़ार ॾंड विधो वियो। धुरियुनि मथां ज़ख़्मियुनि नुक़सान या अगराई करण जा मजमूई तौर ते 14 करोड़ 91 लख 50 हज़ार रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। धुरियूं ॾंड जी रक़म 3 क़िस्तनि में अदा कंदियूं। कल्होड़ा जुणेजा तकरार 26 साल अॻु चोरी जे मामले तां शुरू थियो जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा 46 माण्हू क़तल थी चुका आहिनि। उन तकरार जे करे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे 15 खां वधीक गर्ल्स तोड़े बॉइज़ स्कूल बंदि हुजण सबबि सवें मासूम ॿारनि जी तालीम पिणु मुतासिर थी आहे। सिंध जी अदालती तारीख़ में सिंध हाई कोर्ट पारां 2004 में जरगन ते लागू कयल पाबंदी हिकु अहम फ़ैसिलो हो जंहिंजो मक़सदु रियासत अंदरि रियासत जहिड़े गैर क़ानूनी जरगाई निज़ाम खे ख़तमु करणु हो पर 22 सालनि जो डिघो अरसो गुज़रण बावजूदि इन अदालती हुकम जी खुलेआम तौहीन जारी आहे। इहा सिर्फ़ु क़ानून जी भंजकड़ी न आहे पर रियासती इख़्तियारनि जी कमज़ोरी ऐं हुक्मरानी जी नाकामी जो ज़िंदा सबूत पिणु आहे। जरगा हाणे रुॻो रिवायती तकरारनि जे हल जो ज़रियो नाहिनि रहिया पर हिकु मुकमिल मुतवाज़ी अदालती निज़ाम बणिजी चुका आहिनि। हीउ निज़ाम न रुॻो क़ानूनी ढांचे खे चैलेंज करे थो पर आम शहरी जे बुनियादी हक़नि खे बि लताड़े थो। ॾोहनि ऐं खूनी तकरारनि जो जेको राका सिंध खे गड़काए रहियो आहे
उन जो साह जंहिं तोते में आहे उन जो नालो कबीलाई भोतार आहे। उहे भोतार जेके पंहिंजी ताक़त हथियारनि ऐं मंशा जे ज़ोर ते कबीलाई जहिड़नि खे ज़िंदा रखंदा अचनि था, दरअसल समाजी तबाही जा ज़िम्मेवार उहे आहिनि। उन्हनि जे करे केतिरा ई इलाइक़ा नोगो एरिया बणिजी चुका आहिनि, जिते न तालीम जो निशान आहे, न सिहत जूं सहूलियतूं, स्कूल बंदि, अस्पतालूं वीरान ऐं आम माण्हू ख़ौफ़ जे दायरे में क़ैद आहिनि। उहे जहिड़ा नस्ल दर नस्ल हलनि था, बिल्कुलु अहिड़ी तरह जीअं दौर जाहिलियत में अरब कबीलनि में थींदो हो। उहो तासिर ॾिनो वेंदो आहे त जरगा तकिड़े इंसाफ़ जो ज़रियो आहिनि, पर हक़ीक़त इहा आहे त जरगनि खां पोइ वरी जहिड़ा शुरू थी वेंदा आहिनि। जरगा तकरारनि जो जटादार हल न आहिनि। बिरादरियुनि जे जहिड़नि जे करे माण्हू मुसलसिल ज़हनी, नफ़सियाती ऐं समाजी दबाव हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सिंध जी अवाम जे इज्तमाही शऊर खां ख़ाइफ़ ऐं ख़ौफ़ज़दा क़ुवतनि तरफ़ां ई हिकु क़िस्म जी एसाबी जंग आहे जेका सिंध जे मान ते मढ़ी वई आहे। सभ खां ॻणती जोगी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जहिड़नि लाइ हथियारनि जी फ़राहमी किथां थी रही आहे। छा इहो मुमकिन आहे त रियासी इदारनि जी ॼाण खां सवाइ अहिड़ो वॾो हथियारनि जो वहिकिरो जारी रहे? अफ़सोस जो इक़्तिदार जे ऐवाननि में बि उहे जागीरदार ऐं भोतार वेठल आहिनि जेके हिन निज़ाम जा सिधा या अणसिधा फ़ाइदा वठंदड़ आहिनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल ते राब्तो करे सघो था। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था अदबी दुनिया में थींदड़ सरगर्मियुनि जो अहवाल। सिंधी अदबी संगत शाख मीरपुर बुरड़ो पारां सिंधी अदबी संगत ज़िले जैकमाबाद जे सहकार सां ॿिनि किताबनि चाहत जे चौवाटे तां ऐं अलाह बख़्श जी आस जी महूरती तक़रीब ऐं मुशाइरो ठुल प्रेस क्लब में मुनक़िद कयो वियो। तक़रीब जी सदारत सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी ऑडिटर ऐं शाख ठुल जे बानी कामरेड असगर सुजाग कई। महिमान ख़ासि साहिब किताब शमन शम्स बुरड़ो ऐं अलाह बख़्श हुआ, जॾहिं त एज़ाज़ी महिमाननि में रज़ाक बिरोही, फ़हीम नुनारी, हाफ़िज़ अता हुसैन अता बजाराणी, ए के आज़ाद मुग़ल, न्याज़ सरकी। संगत ज़िले जैकमाबाद जो राब्ता सेक्रेटरी सुहेल दायो हुआ। आजियाणो शाख मीरपुर बुरड़ो जे सेक्रेटरी न्याज़ लाशारी ॾिनो। तक़रीब खे ख़िताब कंदे रज़ाक बिरोही, ए के आज़ाद मुग़ल, फ़हीम नुनारी, न्याज़ सरकी, सुहेल दायो, अर्ज़ बंगलाणी, लियाकत सरकी, मामा शमन सुमरो, असफंद भट्टी, निमाणो नुनारी, मोहम्मद यूसुफ दायो, प्रोफेसर फज़ल सुमरो ऐं ॿियनि चयो त सिंधी अदबी संगत शाख मीरपुर बुरड़े जा दोस्त जस लहणनि जिन पुरवकार तक़रीब मुनक़िद कई आहे। अॼु जे दौर में शाइरनि खे इलाइक़ाई ऐं आलमी साम्राज जे ख़िलाफ़ मज़ाहिमती तख़लीक़ी सग ज़रिए क़ौम खे बेदार करणो पवंदो। हुननि चयो त ठुल ऐं मीरपुर बुरड़ो जे शाइरनि जो वॾो हल्को सिंध जे पहिरें अवामी इनकलाबी मज़ाहिमती शाइर अब्दुल करीम गद्दाई ऐं कादर बख़्श बशीर जो तसलसल आहे। सदारती ख़िताब कंदे कामरेड असगर सुजाग चयो त मीरपुर बुरड़ो जी ज़रख़ेज़ मिटी जितां कादर बख़्श बशीर ऐं उस्ताद नवाब अली ज़ेब सुमरो जहिड़ा दाना शाइर पैदा कया, उते वरी मौजूदा दौर में दानिश्वर ऐं फ़लसफ़ी शाइर साजिद सुमरो जहिड़ो अमल माणक बि उन धरती ताईं पैदा थियो। उन सरज़मीन मंझां न्याज़ लाशारी, नेमत सुमरो, गुल अब्बासी, ज़ुबैर मसरूर बुरड़ो ऐं हमाद बुरड़ो जहिड़ा शाइर पिणु पैदा थिया आहिनि। ख़ूबसूरत लेखक कामरेड गुल मस्तोईअ जी सालगिरह जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ गॾिजाणी मुनक़िद कई वई हुई।
सिंधी अदबी संगत जेकमाबा जे दोस्तनि संदसि सालगिरह ते खेसि भेटा पेश कई। जॾहिं त गरजाणी पिण गुल मस्तोई कई हुई। गरजाणी जी शुरूआति शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे बैतनि सां कई वई, जेके बैत लतीफ़ियात जे माहिर प्रोफेसर अल्ताफ़ गोहर पेचूहे ॿुधाया। उन मौक़े ते डॉक्टर वाहिद बख़्श लगारी, आजिज़ शहज़ाद, अब्बास सारंग, बरकत नाज़ भये ऐं एम हाशिम सागर पंहिंजी शाइरी वसीले पिण भेटा पेश कई। जॾहिं त कामरेड हफ़ीज़ जतोई, ग़ुलाम हुसैन पेचूहे ऐं मियां जावेद अली लाशारी लफ़्ज़नि जी सूरत में गुल मस्तोई जी ख़िदमतनि खे ख़िराज तहसीन पेश कयो। नामियारे अदीब, शाइर, उस्ताद ऐं सिंधी अदबी संगत शाख जेकमाबा जे अॻूणे सेक्रेटरी इंतज़ार छलगरी ख़िताब कंदे चयो त असीं सभु कामरेड गुल जी जदोजहद जा अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं। तंहिं करे संदसि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पासनि ते तहक़ीक़ी कमु करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। सिंधी अदबी संगत जेकमाबा जे दोस्तनि खे घुरिजे त अहिड़नि इल्मी ऐं अदबी कारकुननि ते तहक़ीक़ करे उनखे किताबी शक्ल ॾेई महफ़ूज़ कनि। आख़िर में सदारती ख़िताब कंदे गुल मस्तोई चयो त हर साल अव्हां मूं जहिड़े सादे इंसान ते मुहबतनि जा कर्ज़ चाढ़ींदा आहियो। मूं वटि अव्हां लाइ सिर्फ़ु प्यार, प्रीत ऐं वफ़ान सां भरियल गुलाब जा गुल आहिनि, जेके अव्हां जे मुहबतनि जे एवज़ पेश करे सघां थो। गरजाणीअ जी कार्रवाई जॉइंट सेक्रेटरी आजिज़ शहज़ाद हलाई। प्रोग्राम मंज़रनामे में यादगिरियुनि जा वर्क वराईंदे भेटा पेश करियूं था कामरेड जोशीले सिंधी खे। जदोजहद जी अलामत बणियल जामशोरे जी सुञाणप, सिंध जो आशिक़, हक़ सच जो गोरीलो, समाजी तनज़ीम शाह लतीफ़ वेलफेयर एसोसिएशन जो चेयरमैन हाजी हुसैन बख़्श, अलमारूफ़ कामरेड जोशीलो सिंधी 72 वरहनि जी जमार में लाॾाणो करे वियो। कामरेड जोशीलो सिंधी, जंहिंजो असुलु नालो हाजी हुसैन बख़्श बुरफ़त हो, हुन 1954 में सेवण भरिसां मच्छर जे कंधी ते ॻोठ टहणी में जनमु वरितो। पोइ सांगे कोटड़ी लॾे आयो, जंहिं दौरान मेरहाण यूनिवर्सिटी में मुलाज़िम तौरु ड्यूटी वरिताईं, जिते पोरित यूनियन जो सरगर्म कारकुन ऐं अॻुवान रहियो। सदाईं अछो पटको ऐं अजरक ओढ़ींदड़ कामरेड जोशीलो सिंधी सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे बुनियादी कारकुननि मां हो। जामशोरे में सिंध तरक़ी पसंद पार्टी खे सरगर्म कयाईं, जंहिं बाद 30 वरिया अॻु 26 अगस्त 1996 ते पंहिंजे साथियुनि रफ़ीक सोलंगी, कादर बख़्श भलाई, वज़ीर पठाण, हाकिम चांडियो ऐं ॿिनि साथियुनि सां गॾिजी समाजी तनज़ीम शाह लतीफ़ वेलफेयर एसोसिएशन जो बुनियादु विधाईं, जंहिंजो पाण बानी चेयरमैन मुक़ररु थियो, जंहिंजो मरण घड़ी ताईं चेयरमैन रहियो। पंहिंजी फ़ौज जवानी खां पिरसनी ताईं सिंध खे हयाती अर्पींदड़ कामरेड जोशीलो सिंध सां इश्क़ ऐं धारियुनि खे सिंध मां निकाली ॾियारण वारी जदोजहद जो हिसो बणिजण जे ॾोह में बोहतारनि ऐं उन्हनि जे विंगारनि जे साज़िशनि तहत दहशतगर्दीअ जे मढ़ियल कूड़े केस में बीमारी ऐं पिरसनी बावजूदि जेल जी काल कोठड़ी में क़ैद रहियो। पर संदसि जदोजहद माठी न थी। कामरेड जोशीलो केतिरा ई भेरा जेल पिणु वियो। केतिरनि केसनि खे मुंहुं ॾिनाई। जेल खां ॿाहिरि तोड़े जेल अंदरि वेही सिंध जी तबाही, बरसाति मुतासिरनि जी वाइर न थियणु, वधंदड़ महांगाई तोड़े सिंध ताईं अवाम दुश्मन फ़ैसिलनि ते वक़्त जे करप्ट हुक्मराननि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल रहियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में 2012 दौरान मुलाज़िमनि जे एहतजाजी तहरीक दौरान मुलाज़िमनि जे वारस औरतुनि ऐं ॿारनि तरफ़ां कयल एहतजाज जी सरवाणी करे तारीख़ रक़म कयाईं। उहो ई सबबु आहे जो पाण हर सिंध दुश्मन तोड़े अवाम दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जदोजहद में अवल दस्ते जो किरदारु अदा कंदो रहियो। 2014 में मेरहाण यूनिवर्सिटी मां रिटायरमेंट वरिताईं। पाण पंहिंजी ज़िंदगीअ जे शुरूआती ॾींहंनि में हज जी सादत पिणु हासिलु कयाईं। हुन 2 शादियूं कयूं। कामरेड जोशीले सिंधी केतिरनि ई सालनि ताईं बीमारियुनि सां झेड़ियो। 1 महीने खां लम्से इस्पताल जामशोरे में इलाज हेठि हो, जिते काल पसाह पूरा कयाईं ऐं खेसि अबाणे क़ब्रिस्तान में मिठी माव हवाले कयो वियो। कामरेड जोशीले सिंधी खे भेटा पेश कंदे हुसैन बख़्श सारंग लिखियो। सिंध जो निरालो क़ौमी कारकुन ऐं खाहोड़ी समाज सुधारक कामरेड जोशीलो सिंधी बि सिंध खां
विछड़ी वियो। हू सिंध ख़ासि करे जामशोरे जी क़ौमी हलचल जो अनमोल सुरमो हो। हू मिसकीन जहान ख़ान खोसे जे तसलसल जो समाज सुधारक पिणु हो। हू आख़िरी दम ताईं सिंध ऐं सिंधियत जे फ़िक्र सां सलाहियल रहियो। हू साईं GM जो बाअमल सालिह क़ौमी कारकुन हुजण सां गॾु बाकमाल मुक़रर पिणु हो। संदसि तक़रीर जो अंदाज़ अनोखो ऐं जुरत मंदाणो हो। हू सिर्फ़ु ॻाल्हियुनि जो गहीर न पर अमल जो पिणु अकाबर हो। जामशोरे जी हर हलचल में शामिलु हूंदो हो। हू शाह लतीफ़ वेलफेयर एसोसिएशन शलवा जो शान ऐं सुञाणप हुजण सां गॾु सिंधी अदबी संघ जे सरगर्मियुनि जी सूंहं ऐं ॿियनि क़ौमी मेड़ाकनि जो मान हो। मथसि मेहराण जे मोचनि जो वॾो असरु हो। संदसि तक़रीर ऐं आम ॻाल्हि ॿोल में सिंधू दरिया जे मोचनि जीअं गजगोड़ हूंदो हो। हूअ ॿुधंदड़ खे पंहिंजी तक़रीरी फ़न वसीले ॿुधण लाइ मजबूर करे छॾींदो हो। अक्सर ॿुधंदड़ चवंदा हुआ त हू पियो ॻाल्हाए। हू को वॾो दानिश्वर न पर अवामी ख़िदमत गुज़ार पोहरियत क़ौमी कारकुन हो। जामशोरे तोड़े हैदराबाद में जॾहिं बि को क़ौमी मसइलो थींदो हो त अणकोठियो कुॾी पवंदो हो। बिलावल काका वारे मामले ते हू क़ैद बि काटे आयो। हुसैन बख़्श बुरफ़त अल मारूफ़ कामरेड जोशीलो सिंधी इंतहाई जज़्बाती इंसान हो। संदसि क़ौमी ख़िदमतूं सदाईं यादि रखियूं वेंदियूं। जामशोरे वासी खेसि सदाईं यादि कंदा रहंदा। हीअ असीं कामरेड जोशीले सिंधी खे भेटाइण जा गुलाब आछे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।